अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे सुबुह देर खां ख़बर ॾींदा हलो त सुबुह देर टाउन कमेटी सुबुह देर जे वाइस चेयरमैन मोहम्मद बचल सामेटियो काउंसलर हबीबुल्ला मंगणे जो काउंसलर जुल्फकार हुसैनी चौक पुराणो नाके वटि रोडनि खे बंदि करे टायरनि खे बाहियूं ॾेई टाउन ऑफिसर दाऊद घांगरे ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं नारेबाज़ी कई। हिननि चयो त चेयरमैन सुबुह देर रसूल बख़्श सेतो वॾी करप्शन कई आहे। टाउन ऑफिसर सुबुह देर चेयरमैन ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ ते सही नथो करे ऐं चेयरमैन ख़िलाफ़ बेइतमादी जो इजलास नथो घुराए। हिननि चयो त जेसिताईं टाउन ऑफिसर बेइतमादी जी रिथ ते सही न कंदो असां रोड न खोलंदासीं, एहतजाज जारी रहंदो। चेयरमैन सुबुह देर राब्तो करण ते चयो त जेसिताईं अल्लाह ताला चाहियो चेयरमैन रहंदुसि, मुंहिंजो काउंसलरनि सां का बि रंजिश न आहे। हिननि चयो त असांजो चेयरमैन सां जंग आहे, ज़ातियात ते लही आयो आहे। टाउन ऑफिसर हिननि खे जवाबु ॾिनो आहे त गैर कानूनी कमु न कंदुसि। कुझु काउंसलर ज़ाती मुफ़ादनि लाइ नाजाइज़ फरमाइशूं कनि पिया जेकी पूरियूं करणु मुंहिंजे वस में न आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।